नाज़रमामी न्यूज़ पर आवा की कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदड़ खिपरो लॻ चइनि ॻोठाणनि खे गिरफ़्तार करे गुम करण खिलाफ़ दरख़्वास्त दाख़िल। अली मोहम्मद राजड़ एडिशनल सेशन कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। दरख़्वास्त में SSP खैरपुर SHO 16 ऐं ॿियनि खे दोरो बणायो वियो। खिपरो वेझो वॾेरे अली मोहम्मद जे उताक तां अचड़ो तर्ज अरब शिकारियुनि खिलाफ़ एहतजाज करण बाद कार्रवाई थी हुई, जंहिंमें 4 ॼणनि काज़ी अब्बास, महरम अली, अब्दुल वहीद राजड़ खे पुलिस खणी वई हुई। पुलिस गाॾी पिणु कराए वई हुई। इन वाक़े बाद खिपरो शहर में एहतजाज पिणु थियो हो। एडिशनल सेशन कोर्ट खिपरो में फरियादी अली मोहम्मद राजड़ जी फरियाद ते दरख़्वास्त दाख़िल थी आहे, जंहिंमें न ॼाणायो आहे त SSP खैरपुर SHO 16 50 खनि पुलिस एहलकार ऐं अरब शिकारियुनि जा एजेंट आहिनि। जावेद ऐं परवेज़ इन्हनि जी अॻुवाणी में असांजा 4 माण्हू अगवा करे विया आहिनि। हिकु गाॾी बि कराए विया आहिनि। अहिड़ी दरख़्वास्त दाख़िल कोर्ट सगोरी में थियल आहे। अॼु ॿुधणी हुई। वकील असगर इंगोर जो हिन जो वकील आहे। दरख़्वास्त कंदड़ मूजिबि असांजी उम्मीद आहे त कोर्ट सगोरी ॼाणायल पुलिस ऑफिसरनि ऐं पुलिस एहलकारनि खिलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾींदी। हींअर SHO 16 एडिशनल सेशन कोर्ट खिपरो में पहुतल आहे। नाज़रमामी न्यूज़ पर आवा की कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदड़ खिपरो लॻ चइनि ॻोठाणनि खे गिरफ़्तार करे गुम करण खिलाफ़ दरख़्वास्त दाख़िल। अली मोहम्मद राजड़ एडिशनल सेशन कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। दरख़्वास्त में SSP खैरपुर SHO 16 ऐं ॿियनि खे दोरो बणायो वियो। खिपरो वेझो वॾेरे अली मोहम्मद जे उताक तां अचड़ो तर्ज अरब शिकारियुनि खिलाफ़ एहतजाज करण बाद कार्रवाई थी हुई, जंहिंमें 4 ॼणनि काज़ी अब्बास, महरम अली, अब्दुल वहीद राजड़ खे पुलिस खणी वई हुई। पुलिस गाॾी पिणु कराए वई हुई। इन वाक़े बाद खिपरो शहर में एहतजाज पिणु थियो हो। एडिशनल सेशन कोर्ट खिपरो में फरियादी अली मोहम्मद राजड़ जी फरियाद ते दरख़्वास्त दाख़िल थी आहे, जंहिंमें न ॼाणायो आहे त SSP खैरपुर SHO 16 50 खनि पुलिस एहलकार ऐं अरब शिकारियुनि जा एजेंट आहिनि। जावेद ऐं परवेज़ इन्हनि जी अॻुवाणी में असांजा 4 माण्हू अगवा करे विया आहिनि। हिकु गाॾी बि कराए विया आहिनि। अहिड़ी दरख़्वास्त दाख़िल कोर्ट सगोरी में थियल आहे। अॼु ॿुधणी हुई। वकील असगर इंगोर जो हिन जो वकील आहे। दरख़्वास्त कंदड़ मूजिबि असांजी उम्मीद आहे त कोर्ट सगोरी ॼाणायल पुलिस ऑफिसरनि ऐं पुलिस एहलकारनि खिलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾींदी। हींअर SHO 16 एडिशनल सेशन कोर्ट खिपरो में पहुतल आहे।